ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदा हलूं। IG सिंध गुलाम नबी मेमण गुटका माफ़िया जी सरपरस्ती करण ते डिगड़ी थाणे जे SHO आफ्ताब रिंद खे मुअत्तल करे छॾियो आहे। मुअत्तल SHO आफ्ताब रिंद खे गार्डन हेड क्वार्टर कराची रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। गुज़िरियल राति IG सिंध जे स्पेशल टास्क फोर्स छापो हणी वॾे तइदाद में गुटको हथ कयो हो। मुअत्तल थियल SHO काफ़ी वरियनि खां SHO डिगड़ी मुक़रर थियल हुयो। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कंदा हलूं। IG सिंध गुलाम नबी मेमण गुटका माफ़िया जी सरपरस्ती करण ते डिगड़ी थाणे जे SHO आफ्ताब रिंद खे मुअत्तल करे छॾियो आहे। मुअत्तल SHO आफ्ताब रिंद खे गार्डन हेडक्वार्टर कराची रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। गुज़िरियल राति IG सिंध जे स्पेशल टास्क फोर्स छापो हणी वॾे तइदाद में गुटको हथ कयो हो। मुअत्तल थियल SHO काफ़ी वरियनि खां SHO डिगड़ी मुक़रर थियल हुयो। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कंदा हलूं। IG सिंध गुलाम नबी मेमण गुटका माफ़िया जी सरपरस्ती करण ते डिगड़ी थाणे जे SHO आफ्ताब रिंद खे मुअत्तल करे छॾियो आहे। मुअत्तल SHO आफ्ताब रिंद खे गार्डन हेडक्वार्टर कराची रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। गुज़िरियल राति IG सिंध जी स्पेशल टास्क फोर्स छापो हणी वॾे तइदाद में गुटको हथ कयो हो। मुअत्तल थियल SHO काफ़ी वरियनि खां SHO डिगड़ी मुक़रर थियल हुयो। ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। IG सिंध गुलाम नबी मेमण गुटका माफ़िया जी सरपरस्ती करण ते डिगड़ी थाणे जे SHO आफ्ताब रिंद खे मुअत्तल करे छॾियो आहे। मुअत्तल SHO आफ्ताब रिंद खे गार्डन हेडक्वार्टर कराची रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। गुज़िरियल राति IG सिंध जे स्पेशल टास्क फोर्स छापो हणी वॾे तइदाद में गुटको हथ कयो हो। मुअत्तल थियल SHO काफ़ी वरियनि खां SHO डिगड़ी मुक़रर थियल हो। इन महिल असां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मीरपुर ख़ासि खां सिंध TV न्यूज़ जो ब्यूरो चीफ नज़ीर पंवर। जी नज़ीर, वधीक तफ़सील हिन बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, हम तव्हांखे ॿुधाईंदो हलां त IG सिंध गुलाम नबी मेमण पारां गुटका माफ़िया जी सरपरस्ती करण ऐं ते जेको डिगड़ी थाणे जे SHO आफ्ताब रिंद खे मुअत्तल करे छॾियो आहे। जॾहिं त जेको आहे मुअत्तल SHO आफ्ताब रिंद खे B कंपनी गार्डन जे हेडक्वार्टर कराची में रिपोर्ट करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। गुज़िरियल राति IG सिंध जी स्पेशल टास्क फोर्स जो जेको छापो हणी वॾे तइदाद में गुटको ऐं कैश पैसा बरामद कया विया। जॾहिं त मुअत्तल SHO काफ़ी वरियनि खां SHO डिगड़ी जे मुक़रर पण हो। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त IG सिंध पारां अदालत जे हुकुम खां पोइ जॾहिं इहे सभिनी SSPनि खे DIGनि खे जेके अहकामात जारी कया त कंहिं बि थाणे जे हद में उते मंशात न हले, अगरि जेकॾहिं हलंदी त उतां जे SHO जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। मगर बदकिस्मती इहा आहे त मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि हिन वक़्तु सभिनी थाणनि जी हदनि जे अंदरि जेका वॾा वॾा डीलर आहिनि उन्हनि त जेकॾहिं मंशात बंदि कई आहे त वरी उन्हनि जे भाइरनि जे नाले, उन्हनि जे मिट माइटनि जे नाले मंशात जो विकिरो जेको सरेआम आहे। अहिड़ी तरह डिगड़ी थाणे जे हद जे अंदरि जेको आहे गुज़िरियल ॾींहुं IG जे टास्क फोर्स जेका टीम आहे ऐं उन पारां जेको छापो हणियो आहे उन में वॾे तइदाद में जेको मंशात पिणु हथु कई वई आहे उहा बहासरनि जी आहे। ऐं उन करे जेको आहे उतां हथु करण खां पोइ IG सिंध पारां जेको नोटिस वठंदे SHO खे मुअत्तल कयो आहे। अहिड़ी तरह नौको, डिगड़ी, जुडो, कोट गुलाम मोहम्मद ऐं जेका मीरपुर ख़ासि सिंधड़ी ऐं इन सभिनी शहरनि जे अंदरि हिन वक़्तु बि मंशात जेको आहे वॾे तइदाद में जेका हली रही आहे। सिर्फ़ु जेको पुलिस जेके नाले मातर कार्रवाइयूं अगरि करे थी त उहो केबिन वारनि लाइ कार्रवाइयूं करे थी। जेके मेन डीलर आहिनि अगरि हाणे डीलर नथा कनि त वरी उन्हनि जा जेके मिट माइटनि या भाउ सौट उहे जेको कारोबार कनि था उहो पुलिस सां जेको गुट जोड़ंदा आहिनि। अहिड़ी तरह जेको गुज़िरियल ॾींहं खां करे IG जी टीम आई आहे उन खां पोइ मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि अॼु मंशात प्रोशन में ऐं पुलिसनि में जेको धरसलो आहे, SHO में धरसलो आहे। ऐं उहे SHO जेके पंहिंजा माण्हू आहिनि उन्हनि खे चई रहिया आहिनि त IG जी टीम हिते घुमे पई, महिरबानी करे मंशात बंदि कजो। मगर हिन वक़्तु आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेका फुलेरी थाणे जी हद में अंदरि जेको आहे तमामु घणी मंशात हले थी। अहिड़ी तरह सिंधड़ी थाणे जी हद आहे उन में तमामु घणी मंशात हले थी। उन में SHO उन्हनि खे मुक़ररु कयो थो वञे जेके मंशात जी सरपरस्ती कनि था या मंशात प्रोशन था जेके मिलियल आहिनि। मगर उहो सिर्फ़ु जेको आहे IG जो सिर्फ़ु हिन वक़्तु हिन खे डपु आहे या जेको टीम जो डपु आहे। ऐं उन खां पोइ जेको बि हिननि खे ख़बर पए थी त हिन टीम हिन पासे वियल आहे त पोइ वरी ॿीहर वरी उन्हनि खे मंशात प्रोशन खे होशियारु करे छॾंदा। हिन वक़्तु मीरपुर ख़ासि सॼे शहर जे अंदरि मुख़्तलिफ़ जेके आंकड़ा पर्चियूं आहिनि, जुआ जा अॾा आहिनि, उन खां अलावा कई जेके मंशात वार शयूं हलनि थियूं, चर्च, शराब, जेका हीरोइन उहो बि हले थी। अहिड़ी तरह कोट मीरस लांडी जे अंदरि तमामु वॾे में वॾी मीरपुर ख़ासि ज़िले जी वॾे में वॾी जेका जुआ हले थी, ताश हले थी। उते कई जुआरी जेका सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अची जेके जुआ खेॾनि था। ऐं उते मेन कारण इहो आहे त उते बहासरनि जी सरपरस्ती आहे। उते पुलिस जेका आहे वञे कोन थी, जंहिंजे करे पुलिस जेका उतां हद जी आहे कोट गुलाम पुलिस या ॾहों मैल पुलिस उहो हुन सां मंथली एवर ख़ामोश आहे। हिन वक़्तु आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां IG जी सिंध जी जेका टीम जो कुझु न कुझु हिन पुलिस एहलकारनि खे या SHO खे ख़ौफ़ आहे
बाक़ी को बि ख़ौफ़ न आहे ऐं जेके मंशात आहे अञा ताईं जेको सरेआम हले पई किथे बि बंदि न थी आहे ऐं पहिरीं खां जेको अघु हुननि वधाए छॾिया आहिनि। हिन वक़्तु सेटेलाइटुनि जे इलाइक़े में उन में तमामु मैनपुरी गुटको उन खां अलावा ॿियूं जेके नशेवार शयूं मिलनि थियूं अहिड़ी तरह टाउन थाणे जे हद में मिलनि थियूं, अहिड़ी तरह पुराणी में थाणे जे हद में जेको ॿाराड़ी जे इलाइक़ा आहिनि सॼे में जेका मंशात जेको हले पई ऐं जेके मेन डीलरनि खे उतां गिरफ़्तार नथो कयो वञे, नाले मात्र जेके कनि था ऐं हिन सॼे धंधे जे अंदरि जेके सोशल मीडिया हलाईंदड़ कुझु जेके नामे निहाद जेके साथी सॾाईंदड़ उहे बि मुलवस आहिनि ऐं जेके जिन खां बि जेका पुलिस खौफ़ज़दा आहे ऐं उहे पुलिस पाण में मिली करे जेके सेक्शन जा जेके स्पेशल कंदा आहिनि ऐं उहे पाण में मिली करे जेको आहे गॾनि जंहिंजे करे जेको आहे मथां खां अगरि टीम जी ख़बर पए थी मंशात बंदि कंदा, मगर हिन वक़्तु मिरपुखा ज़िले में तमामु घणे में घणी मंशात जो कारोबार उरूज थिया, जुआ आंकड़ा पर्ची हिननि जो कारोबार आहे। एतिरे ताईं कोट मीरत माना उन में तक़रीबन सॼी सिंध खां जेके जुआरी अचनि था उते जुआ बि खेॾनि था, मगर अञा ताईं पुलिस SSP या DIG उते का बि कार्रवाई न कई आहे। जी ठीक है नज़ीर बाबा, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी।